अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी अचण वारी किस्त में दोस्तों तव्हां ॾिसंदो त जेको आशू आहे उहो मूसा सां विड़ी पवंदो ऐं मूसा वरी आशू खे पूरो करे छॾींदो। छा नेक्स्ट एपिसोड में सिजावल ख़ान जेल मां छुटी ईंदो या वरी उहो नवाब खान सां पंहिंजो ठाव करे छॾींदो ऐं मीर छा आशू खे टुंडो मुंडो करे छॾींदो। नेक्स्ट एपिसोड में इन्हनि जो जहिड़ो काथे पहुचंदो इहो सॼी कूड़ आहे। जेकी असली ॻाल्हि आहे तव्हांखे हाणे असां ॿुधायूं। तव्हांजी वीडियो खे पूरो ॾिसिजो। अक्सर तव्हां इहा ई हेडलाइन जाते काथे ॿुधा हूंदव। दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो सिजावल ख़ान जेल में हलियो वेंदो आहे। तव्हां ॾिठो आहे पोइ किस्त में जेल में हूंदो, थाणे में हूंदो, लेकिन उन जे मथां पुलिस वारा इहो ई प्रेशर ॾींदा तूं ठाह करे छॾ नवाब ख़ान सां, तोखे को मसइलो न थींदो। इन करे बेतंगी थी करे नवाब ख़ान सां सिजावल ख़ान हामी भरींदो ठाह करण जी ऐं नवाब ख़ान बि इहो चाहे थो त इन सां ठाह करे छॾियां ऐं अंदरूनी तौरु मूसा जे हथां वरी सिजावल ख़ान खे लिटाए छॾियां। सिजा मूसा खे इस्तेमालु करणु चए थो ऐं आशू खे बि रोके छॾंदो नवाब ख़ान त मूसा खे हाली मार न हाली जेको हथु न ॻंढ मूसा सां, इहो ई मूसा पूरो कंदो सिजावल ख़ान खे। इन जे करे फ़िलहालु मूसा थधी तबीअत जो माण्हू आहे, तकड़ि न कंदो इन शइ में, छो सिजावल पाणी मूसा सां आम्हूं साम्हूं आहे विढ़णु नथो चाहे, पंहिंजे माण्हुनि खे वञी रोके छॾियो आहे। लेकिन शैताननि अन क़रीब शैतान इन्हनि खे वरी विढ़ाईंदा ऐं तव्हां इहो बि ॾिसंदो त अन करे मूसा ऐं मीर जो बि ठाह थी वेंदो। फ़िलहालु आशू जेको आहे मीर खे ज़लील कंदो रहंदो ऐं मीर वरी आशू खे ज़लील कंदो रहंदो। इन्हनि जी तू में सॼे ड्रामे में पई हलंदी। अगरि वीडियो तव्हां एसी ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे उदासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इनखे फॉलो